लाड़काणा प्रोविंशनल हाईवे सर्कल लाड़काणा में 8 अरब रुपयनि खां वधीक तरक़ियाती कमनि जे ठेकनि में मुबैना करप्शन ऐं बेज़ाब्तगीनि जो इंकशाफ नेब जांच शुरू करे छॾी आहे। नेब पारां चीफ इंजीनियर प्रोविंशनल हाईवेज़ अब्दुल मजीद पनिहार खे जांच लाइ घुरिबल रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। नेब ज़रियनि मूजिबि प्रोविंशनल हाईवेज़ लाड़काणा में टेंडर क्लर्क यार मोहम्मद बंगड़े जो अरबनि रुपयनि जी मिल्कियत जो मालिक निकितो। ज़रियनि मूजिबि टेंडर क्लर्क यार मोहम्मद बंगड़े जो 1993 में नायब कासिद तौरु भर्ती थियो, 2004 में जूनियर क्लर्क ऐं 2020 में सीनियर क्लर्क थियो। ॿुधायो पियो वञे त टेंडर क्लर्क यार मोहम्मद बंगड़े जो ज़ाती मिल्कियत में लाड़काणे जे पोश इलाइक़े में बंगलो, कराची में 4 फ्लैट, टफ्टाइल फैक्ट्री, 25 एकड़ ज़रई ज़मीन, जनरल स्टोर ऐं सऊदी अरब में खजींचा बाग शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि टेंडर क्लर्क यार मोहम्मद बंगड़े जो 4 रजिस्टर्ड कंपनियुनि में मुबैना भाईवार आहे। नेब ज़रियनि मूजिबि भाईवार कंपनियुनि में ओम प्रकाश, बिस्मार्क, करेक्ट ऐं ZMC, ZIB ऐं बिलाल कंस्ट्रक्शन कंपनी शामिल आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।